मज़मून फिज़िक्स क्लास 9 बाब 3 सबक 8 गोलाईअ में यकसां हरकत यूनिफॉर्म सर्कुलर मोशन। अस्सलाम वालेकुम प्यारा बारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार मां आहियां सनाउल्ला महर। अॼु जे वीडियो में जेके असां टॉपिक कवर कंदासीं उहे ही आहिनि। पहिरियों टॉपिक आहे असां वटि यकसां हरकत यानी यूनिफॉर्म मोशन ऐं ॿियो टॉपिक आहे असां वटि गोलाईअ में यकसां हरकत यानी यूनिफॉर्म सर्कुलर मोशन। सो हाणे सभ खां पहिरीं असां पढ़ूं था यूनिफॉर्म मोशन। सो यूनिफॉर्म मोशन खे सम्झण खां पहिरीं असांखे ॿ टर्म सम्झणा पवंदा। हिकु आहे स्पीड ऐं ॿियो आहे वेलासिटी। जीअं त असांखे ख़बर आहे त स्पीड असांजी स्केलर क्वांटिटी आहे ऐं उनखां पोइ स्केलर क्वांटिटी में छा हूंदो आहे, उन में साइज़ या उनजो मैग्नीट्यूड हूंदो आहे। उनखां पोइ मिसाल जे तौर ते 12 मीटर पर सेकंड। ठीकु आहे। अहिड़े नमूने सां जेका वेलासिटी हूंदी आहे, वेलासिटी जी ख़बर आहे त उहा असां वटि वेक्टर क्वांटिटी हूंदी आहे ऐं अहिड़े नमूने सां उनखे मैग्नीट्यूड ऐं डायरेक्शन हूंदी आहे। सो मिसाल जे तौर ते 12 मीटर पर सेकंड टुवर्ड्स नॉर्थ, यानी कोई बि ऑब्जेक्ट 12 मीटर पर सेकंड मूव करे थो उत्तर जे तरफ़। सो इनखे वधीक अंडरस्टैंड करण जे लाइ असां हिकु एग्ज़ाम्पल ॾिसूं था। सो मिसाल जे तौर ते असां वटि ही कुझु 4 पॉइंट्स आहिनि ऐं उन्हनि में हिकु पॉइंट खां ॿी पॉइंट ताईं कार मूव थी करे A टू B ऐं उनखां पोइ वरी B टू C ऐं उनखां बाद में वरी C टू D पॉइंट ताईं। ठीकु आहे। हाणे इन पॉइंट ताईं जॾहिं कार मूव थी करे, हाणे असां चई सघूं था त हिन कार A पॉइंट खां वठी B पॉइंट ताईं जेको डिस्प्लेसमेंट कवर कयो उहो कयो 12 मीटर ऐं टाइम 2 सेकंड में। उनखां पोइ पॉइंट B खां पॉइंट C ताईं जेको हुन डिस्प्लेसमेंट कवर कयो साॻियो ई अगेन 12 मीटर ऐं 2 सेकंड जे अंदरि। उनखां पोइ पॉइंट C खां पॉइंट D ताईं जेको हुन डिस्प्लेसमेंट कवर कयो उहो कयो 24 मीटर जेको टाइम 4 सेकंड जे अंदरि। ठीकु आहे। जीअं त असांखे ख़बर आहे त वेलासिटी मालूम करण जे लाइ असां वटि फार्मूलो हूंदो आहे डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाइम। ठीकु आहे। सो हाणे असां पॉइंट A खां पॉइंट B ताईं जेको वेलासिटी आहे उहा असां कढंदासीं। त कीअं कढंदासीं? तो 12 खे डिवाइड कंदासीं 2 सां त असां वटि वेलासिटी ईंदी 6 मीटर पर सेकंड। उनखां पोइ पॉइंट B खां पॉइंट C ताईं जेकॾहिं असां ॾिसंदासीं त उते बि असांजी वेलासिटी ईंदी डिवाइड बाय 12 डिवाइड बाय 2 कंदासीं त असां वटि वेलासिटी ईंदी 6 मीटर पर सेकंड। अहिड़े नमूने सां पॉइंट C खां वठी पॉइंट D ताईं जेकॾहिं असां 24 खे डिवाइड कंदासीं 4 सां त असां वटि वेलासिटी ईंदी 6 मीटर पर सेकंड। तो जीअं त असांखे ख़बर पइजी वई हाणे हिते त कार A पॉइंट खां B पॉइंट ताईं जेका वेलासिटी कवर कई उहा कई 6 मीटर पर सेकंड, B खां वठी C ताईं बि 6 मीटर पर सेकंड ऐं C खां वठी D ताईं बि 6 मीटर पर सेकंड। सो इहा 6 मीटर पर सेकंड आहे छा? इन जो मतिलबु इहो आहे त कार A पॉइंट खां वठी पॉइंट D ताईं डिस्प्लेसमेंट कवर कयो 6 मीटर पर सेकंड। मतिलबु हिकिड़े सेकंड में 6 मीटर हुन डिस्प्लेसमेंट कवर कयो ऐं प्रॉपर डायरेक्शन में। सो असां चई सघूं था त कार जेका आहे उहा पॉइंट A खां वठी पॉइंट D ताईं इक्वल डिस्प्लेसमेंट कवर कयो इक्वल इंटरवल ऑफ टाइम में। त अहिड़े नमूने सां असां चई सघूं था त कार जेका आहे, कार जेको आहे A पॉइंट खां वठी B पॉइंट ताईं जेको आहे इक्वल इंटरवल ऑफ टाइम में इक्वल डिस्प्लेसमेंट कवर कयो। जॾहिं कोई बि ऑब्जेक्ट इक्वल इंटरवल ऑफ टाइम में इक्वल डिस्प्लेसमेंट कवर कंदो आहे त उनखे असां हिन तरीक़े सां लिखंदा आहियूं। मिसाल जे तौर ते when an object covers an equal distance in equal interval of time में त उनखे चयो वेंदो आहे यूनिफॉर्म स्पीड। ठीकु आहे। हीअ जेका कार आहे उहा छा में आहे? उहा यूनिफॉर्म स्पीड में आहे। ठीकु आहे। हाणे असां ॾिसंदासीं त यूनिफॉर्म वेलासिटी छा आहे। तो यूनिफॉर्म वेलासिटी छा हूंदी आहे? उन में असां चवंदा आहियूं त when an object covers equal displacement in an equal interval of time in proper direction so is called uniform velocity। मतलब कोई भी ऑब्जेक्ट जॾहिं इक्वल डिस्प्लेसमेंट कवर करे इक्वल इंटरवल ऑफ टाइम में ऐं कंहिं प्रॉपर डायरेक्शन में त उनखे असां चवंदा आहियूं उहा असां उन गाॾीअ में उन ऑब्जेक्ट में यूनिफॉर्म स्पीड सां उहो मूव करे थो। असां चई सघूं था त हीअ जेका कार आहे इन में जेका यूनिफॉर्म वेलासिटी आहे ऐं उहा वेलासिटी केतिरी आहे? 6 मीटर पर सेकंड। ठीकु आहे। हर हिकु पॉइंट ते यानी हर हिकु सेकंड में हुन 6 मीटर डिस्प्लेसमेंट कवर कयो आहे ऐं उनखां पोइ उनजी प्रॉपर डायरेक्शन बि आहे ऐं हू यूनिक डायरेक्शन में बि मूव करे थी। सो असां चई सघूं था
त हिन कार में जेका आहे उहा यूनिफॉर्म वेलासिटी आहे, यानी हीअ कार यूनिफॉर्म वेलासिटी सां मूव थी करे। सो हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त हाउ डज़ वेलासिटी चेंज, मतिलबु वेलासिटी चेंज कीअं थींदी आहे। अगरि जेकॾहिं तव्हांखे ख़बर आहे त वेल एंड गुड, अगरि न आहे ख़बर त हिते मां तव्हांखे ॿुधायां थो जेसि ताईं असां वेलासिटी जी चेंज जे बारे में न पढ़ी सघंदासीं, जेसि ताईं असांखे हुन जे बारे में ख़बर न हूंदी, तेसि ताईं असां अॻिते यूनिफॉर्म मोशन खे अंडरस्टैंड न करे सघंदासीं। असां सभ खां पहिरीं इहो चई सघंदासीं त जॾहिं गाॾीअ जी कंहिं बि ऑब्जेक्ट जो मैग्नीट्यूड चेंज थींदो तॾहिं उन ऑब्जेक्ट जी वेलासिटी बि चेंज थींदी। मिसाल जे तौर ते जेकॾहिं हिन वक़्तु हिन गाॾीअ जी वेलासिटी 6 मीटर पर सेकंड आहे ऐं इन जी जॻह ते 30 मीटर पर सेकंड करे या 8 मीटर पर सेकंड करे, मतिलबु पोइ असां चई सघंदासीं त हीअ गाॾी जेका आहे उहा वेलासिटी चेंज कई, यानी मैग्नीट्यूड चेंज थियण सां वेलासिटी चेंज थींदी आहे। उन खां बाद में ॿिए नंबर ते असां हलूं था वेन डायरेक्शन चेंजिस। अगरि जेकॾहिं कोई बि ऑब्जेक्ट पंहिंजी डायरेक्शन चेंज थो करे तॾहिं बि उनजी वेलासिटी चेंज थींदी। सो मिसाल जे तौर ते जेकॾहिं हीअ गाॾी पॉइंट ए खां वठी पॉइंट डी ताईं हिकिड़ी स्मूथ डायरेक्शन में मूव करे थी, हिकिड़ी यूनिक डायरेक्शन में मूव करे थी, त अहिड़े नमूने सां जॾहिं हुन डायरेक्शन चेंज कई, कंहिं ॿिए तरफ़ मूव कई, त असां चई सघूं था त हिन गाॾीअ जी वेलासिटी बि चेंज थी। मतिलबु मैग्नीट्यूड चेंज थियण सां वेलासिटी चेंज थींदी आहे, डायरेक्शन चेंज थियण सां बि वेलासिटी चेंज थींदी आहे। उन खां पोइ थर्ड पॉइंट इहा ई आहे त जॾहिं ॿ ई शयूं चेंज थींदियूं, यानी मैग्नीट्यूड ऐं डायरेक्शन, त उन्हनि ॿिन्ही शयुनि जे चेंज थियण सां बि वेलासिटी कंहिं बि ऑब्जेक्ट जी चेंज थींदी आहे। सो असांखे ख़बर आहे त जॾहिं वेलासिटी चेंज थींदी आहे विथ रेस्पेक्ट टू टाइम, त एक्सलेशन प्रोड्यूस थींदी आहे। सो अहिड़े नमूने सां जॾहिं वेलासिटी चेंज थी, यानी उन ऑब्जेक्ट में एक्सलेशन प्रोड्यूस थी। सो तव्हांखे इन शइ खे ज़हन में रखणु घुरिजे त जॾहिं बि वेलासिटी तब्दील थींदी त उन सां गॾोगॾु एक्सलेशन प्रोड्यूस थींदी। ठीकु आहे प्यारा ॿारो, त तव्हां अंडरस्टैंड करे वियो त हिते असांजी वेलासिटी चेंज कीअं थींदी आहे ऐं उन खां पोइ एक्सलेशन प्रोड्यूस कहिड़े नमूने सां थींदी आहे। सो प्यारा ॿारो, हाणे असां हलूं था यूनिफॉर्म सर्कुलर मोशन ते। सो अगरि जेकॾहिं मां हिन लफ़्ज़ खे हिते हाइड करे छॾियां त तव्हां इन जे पोयां ॾिसंदव त सिर्फ़ु असां वटि बचे थो यूनिफॉर्म मोशन। ठीकु आहे। सो ऑलरेडी असां हिते पढ़ी आयासीं त यूनिफॉर्म मोशन छा आहे ऐं तव्हांखे सुठे नमूने सां सम्झ में अची चुको हूंदो त यूनिफॉर्म मोशन छा आहे। ठीकु आहे। तो हाणे असां हिते यूनिफॉर्म सर्कुलर मोशन खे डिस्कस कयूं था। सो मिसाल जे तौर ते मूं वटि हीउ हिकिड़ो सर्किल आहे ऐं इन सर्किल में हिकिड़ी कार आहे जेका मूव करे थी। ठीकु आहे। सो हिते जॾहिं कार मूव करे थी त इन कार जी हिन पॉइंट ते जेका स्पीड आहे उहा आहे 8 मीटर पर सेकंड। उन खां पोइ अहिड़े नमूने सां हिन पॉइंट ते बि कार जी जेका स्पीड आहे उहा आहे 8 मीटर पर सेकंड। उन खां पोइ हिन पॉइंट ते बि जेका कार जी स्पीड आहे उहा आहे 8 मीटर पर सेकंड ऐं अहिड़ी तरीक़े सां हिन पॉइंट ते बि इन कार जी स्पीड जेका आहे उहा आहे 8 मीटर पर सेकंड। छा तव्हांखे ख़बर आहे त हिते हिन कार जो मोशन छा आहे? तो उमेद आहे त तव्हांखे ख़बर हूंदी त हिते हिन कार जो मोशन कहिड़ो आहे। सो असां चई सघूं था त हिते हर पॉइंट ते कार जी जेका स्पीड आहे उहा आहे 8 मीटर पर सेकंड। मतिलबु त उहा जेका डिस्टेंस कवर करे थी उहा एवरी सेकंड 8 मीटर कवर करे थी। ठीकु आहे। सो माना हर पॉइंट ते इन जो मतिलबु हर पॉइंट ते जेको कार जो मोशन आहे उहो हिकु जेतिरो ऐं हिकु करो आहे। सो असां चई सघूं था त कार जेका आहे हर सेकंड में 8 मीटर डिस्टेंस कवर करे थी। असां चई सघूं था त हीअ जेका कार आहे उन में यूनिफॉर्म स्पीड आहे, या असां चई सघूं था इन कार में जेको मोशन आहे उहो यूनिफॉर्म मोशन आहे। ठीकु आहे। यानी हिकु करो मोशन आहे, कंहिं बि पॉइंट ते उनजो मोशन उनजी स्पीड चेंज नथी थिए, हर पॉइंट ते उनजी स्पीड उनजो मोशन जेको आहे सेम आहे। हिते तव्हां गौर कयो त असां पढ़ियोसीं, असां हिते सम्झोसीं त हिन कार में जेको मोशन आहे उहो यूनिफॉर्म मोशन आहे। पर जेकॾहिं ॾिठो वञे त कार जेका मूव करे थी उहा हिन सर्कुलर पाथ में मूव करे थी, हिन सर्कुलर रस्ते ते मूव करे थी ऐं हिन गोलाए रस्ते ते मूव करे थी। तो इन जे करे असां चवंदासीं त हिन कार में जेको मोशन आहे उहो असां वटि यूनिफॉर्म सर्कुलर मोशन आहे। ठीकु आहे। त तव्हांखे ख़बर पइजी वई हूंदी त यूनिफॉर्म सर्कुलर मोशन छा थींदो आहे। तो अहिड़े नमूने सां असां हिते लिखी सघूं था त यूनिफॉर्म सर्कुलर मोशन कहिड़े नमूने सां डिफाइन कंदासीं, उहो कंदासीं इफ एन ऑब्जेक्ट
is moving with uniform speed on a circular path that is called uniform circular motion. So असां चई सघूं था त जेकॾहिं कोई बि ऑब्जेक्ट मूव करे कंहिं सर्कुलर पाथ में विथ यूनिफॉर्म स्पीड सां त उन ऑब्जेक्ट जो जेको मोशन हूंदो उहो यूनिफॉर्म सर्कुलर मोशन हूंदो। सो जेकॾहिं हाणे मां तव्हांखे चवां त छा तव्हां मूंखे ॿुधायो त हिन सर्किल पाथ में कार जी जेका वेलासिटी आहे उहा छा हूंदी, उनखे तव्हां डिस्क्राइब कयो, त छा तव्हां उन कार जी वेलासिटी खे डिस्क्राइब करे सघो था? सो अगरि जेकॾहिं असां कार जी वेलासिटी जे बारे में चऊं त कार जी जेका वेलासिटी आहे यानी उन कार जी वेलासिटी जो जेको मैग्नीट्यूड आहे उहो हर हिकु पॉइंट ते 8 मीटर पर सेकंड आहे। हर पॉइंट ते हिन पॉइंट ते हिन ते या हिन ते हीअ असांजो 8 मीटर पर सेकंड इन कार जी वेलासिटी आहे यानी वेलासिटी जो मैग्नीट्यूड आहे। तो हाणे असां हिते जेकॾहिं कार जी डायरेक्शन जी ॻाल्हि कयूं त कार जी डायरेक्शन कहिड़ी हूंदी? अगरि जेकॾहिं हिन पॉइंट जी ॻाल्हि कयूं त इन पॉइंट में कार जी डायरेक्शन हिते बिल्कुलु सिधी आहे। अगरि हिन पॉइंट जी ॻाल्हि कयूं त हिते हिन डायरेक्शन हिते हीअं थींदी ऐं हिन पॉइंट ते हीअं सिधी हूंदी ऐं हिन पॉइंट ते हीअं डायरेक्शन सिधी हूंदी। सो अगरि जेकॾहिं असां हर पॉइंट ते डायरेक्शन जी ॻाल्हि कयूं कार जी त हर पॉइंट ते कार जी जेका डायरेक्शन आहे उहा चेंज आहे। सर्किल पाथ में कार जी कंहिं बि हिकु पॉइंट ते डायरेक्शन कांस्टेंट नथी रही सघे, सिधी नथी रही सघे, हर पॉइंट ते उनजी डायरेक्शन चेंज आहे। सो असां ऑलरेडी पढ़ी आया हुआसीं त कार जी जेकॾहिं डायरेक्शन यानी कंहिं बि ऑब्जेक्ट जी डायरेक्शन चेंज थींदी आहे त छा थींदो आहे, उनजी वेलासिटी चेंज थींदी आहे। अगरि जेकॾहिं असां हिते उन वेलासिटी जो मैग्नीट्यूड ॾिसूं त मैग्नीट्यूड उन वेलासिटी जो हर पॉइंट ते सेम आहे, पर उन कार जी जेका डायरेक्शन आहे उहा हर पॉइंट ते चेंज आहे। सो जीअं त असां प्रीवियस स्लाइड में पढ़ी आयासीं त जॾहिं बि कंहिं बि ऑब्जेक्ट जी डायरेक्शन चेंज थिए थी त मतिलबु उनजी वेलासिटी चेंज थिए थी। जॾहिं उनजी वेलासिटी चेंज थिए थी मतिलबु एक्सलेशन प्रोड्यूस थिए थी। त असां चई सघूं था त हिन सर्किल में हिन कार जी जेका आहे उहा एक्सलेशन प्रोड्यूस थी थिए। ठीकु आहे, यानी हीअ कार जेका आहे उहा मूव करे थी जेको आहे त एक्सलेशन सां। ठीकु आहे, अहिड़ी तरह सां अगरि जेकॾहिं मां तव्हां खां पुछा कयां त कार जी एक्सलेशन कहिड़ी डायरेक्शन में आहे त इन जे लाइ तव्हांखे सम्झणो पवंदो ऐं अंडरस्टैंड करणो पवंदो सर्कुलर मोशन खे। ठीकु आहे, जेकॾहिं सर्कुलर मोशन खे अंडरस्टैंड न कंदासीं त असां इन जे बारे में नथा ॿुधाए सघूं। सो प्यारा ॿारो, मूंखे उमेदु आहे त तव्हांखे हिन लेक्चर में जेके टॉपिक असां पढ़ियासीं यानी यूनिफॉर्म मोशन ऐं यूनिफॉर्म सर्कुलर मोशन, इहे तव्हांखे बहितरीनु नमूने सां सम्झ में आया हूंदा। इंशाअल्लाह असां नेक्स्ट लेक्चर में वरी नए टॉपिक सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।